ॻाल्हि कंदासीं सिंधु दरिया ते जेको पंजाब धाड़ो आयो आहे ऐं 6 केनालनि जो मसइलो आहे दोस्तो। सिंध सरापा एहतजाज आहे ऐं चंद ॾींहं थी विया आहिनि बबरलू वटि हिकु वॾो वकीलनि जो धरणो लॻल आहे। उन में सियासी समाजी ऐं असांजे सिंध जा जेको आहे सो आर्टिस्ट बि उन में शरीक आहिनि ऐं हर पाकिस्तानी बल्कि हर सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हूअ जो इन धरणे सां हिमायत बि शामिल आहे ऐं इन धरणे लाइ हिमायत बि कयूं था। त दोस्तो पंजाब खे हर सूरत जेको आहे सो इन्हनि 6 केनालनि जो मसइलो वापसि वठणो पवंदो, न त ॿी सूरत में इन धरणे खे ख़तमु न कयो वेंदो। इहो वकील बिरादरीअ जो चवणु आहे। त दोस्तो सिंधु दरिया हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव तमामु घणो ख़ाली थी चुको आहे ऐं हिकु वाटर नमूने पाणी वहे थो सिंधु दरिया में ऐं पाणी असां सिंध वासियुनि जो जीअण जो जियापे जो ज़रियो आहे। जे अगरि पाणी न मिलंदो त पोइ माण्हू कीअं जी सघंदो। दोस्तो इहा वॾी हिकिड़ी जुठ ऐं तादी पई थिए सिंध वासियुनि सां जो हज़ारें एकड़ ज़मीन जेको आबाद आहे उन खे गैर आबाद करे ऐं चोलिस्तान में जेका ज़मीन गैर आबाद आहे जिथे वारी आहे रुगो उन ज़मीन खे जेको आहे सो आबाद करण जे लाइ 6 केनाल पंजाब जे तरफ़ां कढिया पिया वञनि। त इन जी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं हर सिंध वासी इन धरणे जे ख़िलाफ़ बि आहे इन जेको आहे सो केनालनि जे ऐं हर सिंध वासी जेको आहे सो इन धरणे जी हिमायत करे थो। त दोस्तो हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव त सॼो सिंध सरापा एहतजाज आहे ऐं जेके सियासी असांजूं पार्टियूं आहिनि, जेके क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, जेके आर्टिस्ट आहिनि, फ़नकार आहिनि, उहे बि इन धरणे में शरीक आहिनि ऐं हर शख़्स जेको वस आहिर पुॼी सघे थो उहो शख़्स इन धरणे जी हिमायत करे थो। दोस्तो हिन वक़्तु सिंध जे नंढे वॾनि शहरनि में इन धरणे खे जारी कयो पियो वञे ऐं हर शहर में जेको आहे सो ईअं सम्झो धरणो लॻल आहे। हर शहर सरापा एहतजाज आहे। दोस्तो जे अगरि असां सिंध सां जेको आहे सो ज़्यादती पई करे पंजाब त इन ज़्यादतीअ खे सिंध वासी कॾहिं बि क़बूल न कंदा ऐं इन ज़्यादतीअ खे जेको आहे सो कॾहिं बि ख़ामोश थी अखियूं ॿूटे करे कॾहिं बि असां जेको आहे सो बर्दाश्त न करे सघंदासीं। हज़ारे माण्हुनि जूं तनक़ीदूं रहंदियूं आहिनि त सिंध वासी जेको आहे सो तमामु थधा आहिनि ऐं सिंध वासी पंहिंजे हुकूक जे लाइ नथा निकिरनि ॿाहिरि। त अॼु तव्हां ॾिसो त वकीलनि सां गॾु सियासी समाजी ऐं आम माण्हू बि हज़ारनि जी तादाद में सिंध ऐं पंजाब जो बॉर्डर बंदि कयो वेठा आहिनि ऐं हज़ारनि जे तादाद में आम माण्हू बि इन धरणे में शरीक आहिनि। त दोस्तो पंजाब मां न को माण्हू अची थो सघे सिंध में, न वरी सिंध खां को माण्हू पंजाब वञी थो सघे। अहिड़ो सख़्तु धरणो लॻल आहे ऐं उमेदु आहे त इनशाला पंजाब गवर्नमेंट सुठो फ़ैसिलो कंदी असांजे हक़नि जे बाबति ऐं असांजा खोड़ सारा हक़ आहिनि जेको पंजाब वॾे भाउ जे हैसियत सां असांजा हक़ जेको आहे सो कब्ज़ कयो वेठो आहे। गैस असांजे सिंध मां निकिरे उन जो बि जेको आहे सो तमामु घणो हिसो पंजाब पई इस्तेमालु करे, असांखे तमामु घटि पियो गैस मिले ऐं सिंधु दरिया ते 80% जेको आहे सो इंसान इन सिंधु दरिया जे ज़रिए जेको आहे सो जियापे जो ज़रियो आहे। 80% माण्हुनि जो जे अगरि सिंधु दरिया ख़ाली थी वेंदो, जे अगरि पाणी न ईंदो त असांजा बच्चा ऐं असांजूं ईंदड़ नसलूं जेको आहे सो पाणीअ जे फुणे जे लाइ बि तड़पंदियूं रहंदियूं। त सिंध वासियुनि खे घुरिजे तमामु बहितरीनु धरणो लॻल आहे वकीलनि जो ऐं उन में सियासी समाजी माण्हू बि गॾु आहिनि, लेकिन अञा वधीक बि तव्हां पंहिंजी शिरकत इन में करे ऐं इन धरणे खे कामयाबु कयो। जेसिताईं पंजाब इन्हनि 6 केनालनि जो मसइलो हल नथी करे तेसिताईं असां इन धरणे खां न उथंदासीं ऐं सिंध ऐं पंजाब जो बॉर्डर न खोलींदासीं। दोस्तो